नाज़रीन, कदकोट भरिसां मच्छी मारींदे नौजवान शाही वाह में बुॾी फोत थी वियो आहे। उन हवाले सां अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर गुलाम रसूल मीरानी। जी गुलाम रसूल। जी बिल्कुल, ही कंदरकोट वेझो रसालदार वारे इलाइक़े में शाही वाह आहे। उते जेको नौजवान बुॾी फोत थी वियो आहे ऐं इन सिलसिले में रेस्क्यू कंदड़ इलाइक़े वासियुनि जेको आहे उन्हनि जो चवणु आहे त नौजवान मच्छी मारण दौरान शाही वाह में जेको आहे त पाणी गहरो हुजण जे करे जेको आहे त उहो बुॾी फोत थी वियो। जंहिंखां पोइ जेको आहे त 1 कलाक जे रेस्क्यू खां पोइ जेको आहे त हुनजो लाश जेको आहे इन वक़्तु हथ करे अस्पताल मुंतकिल कियो वियो आहे ऐं नौजवान जेको आहे त उहो मच्छी मारे पियो। मच्छी मारण दौरान जेको आहे उहो बुॾी फोत थियो आहे ऐं हिन नौजवान जो जेको बुॾी वञण खां पोइ जेको हुनजा वारिस आहिनि उहे हुते पहुता आहिनि ऐं जॾहिं त घर में कोराम वारो माहौल जेको आहे उहो पखिड़िजी वियो आहे। जी गुलाम रसूल, अची महिरबानी।